साबु तोखे कुछ अंदाज़ो आहे त ये हमलो कंदड़ केर हुया? शमीर साईं, तव्हांखे त ख़बर आहे पाण हिन इलाइक़े में नवां आहियूं ऐं कंहिंखे ॼाणू सुञाणू बि कोन था। डेढ़ बारी किथे आ? शमीर साईं, उहा त अंदरि रूम में पियल आहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। शमीर साईं, हुन औरत जे जुरत ऐं हिम्मत खे सलाम। साबु छा आंटी महरू अगवाकारनि सां मज़ामत कई तॾहिं मारी वई? मां हाणे तव्हांखे छा ॿुधायां शमीर साईं, हुन पंहिंजी धीउ ऐं मुड़ुस खे बचाइण लाइ ज़िंदगी जी आख़िरी साह ताईं विड़ी, पर अफ़सोस न बचाए सघी ऐं पाण पंहिंजी ज़िंदगी हाराए वई। अम्मी, बाबा, तू केर आहे? ऐं मुंहिंजे कमरे में छो आयो आहे? घणो गौर कई त गोली हण में देर न कंदो साईं। अॼु तोखे मां कोन छॾींदसि, कोन बची वेंदे ता। अम्मी, 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 को है सच्ची मदद करण वारो? या अल्लाह सही, तू ही का गैबी मदद मोकिल। ए ज़ालिमो, ही केड़ो कहर करे चढ़ो तो? अम्मी, अम्मी, बाबा साईं, प्लीज कुछ करो, अम्मी की जिंदगी बचाओ उठो बाबा साईं। मेहर साहब, अम्मी, अम्मी। चलो अच्छा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।